वारंट जारी किया विया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां घर वज़ीर राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट जारी किया विया आहिनि। राणा सनाउल्लाह खे गिरफ़्तार करे 7 मार्च ते पेश करण जो अदालत हुकुम ॾिनो आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत आहे जंहिं वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया आहिनि। गुजरावाला जी दहशतगर्दी टोड़ अदालत घर वज़ीर राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया आहिनि। अदालत राणा सनाउल्लाह खे 7 मार्च ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट्स जारी कया विया आहिनि। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह खे गिरफ़्तार करे 7 मार्च ते पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। गुजरावाला जी दहशतगर्दी टोड़ अदालत घर वज़ीर राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया आहिनि। अदालत राणा सनाउल्लाह खे गिरफ़्तार करे